आलमी बिरादरी जे किरदार खे कीअं था ॾिसो, ख़ासि तौर ते यूनाइटेड जेके आहिनि गॾियल क़ौमुनि जे इदारे जा सरबराह उन्हनि सां वज़ीर आज़म साहिबु राब्तो कयो, अमरीका जो बि बयानु आयो आहे, अमरीका ऐं ख़ासि तौर ते चीन जो जेको किरदारु आहे कीअं था ॾिसो त ओवरऑल ॿिन्ही मुल्कनि में ठापुर कराइण जे लाइ माज़ी में बि उन्हनि जो शानदार किरदारु रहियो आहे। सो हींअर बि अव्हांखे लॻे थो त उतां खां बि को किरदारु अदा थी सघे थो, ख़ासि तौर ते अमरीका जे तरफ़ां? जी डेफिनेटली ॾिसो मॉरल डिप्लोमेटिक प्रेशर हूंदो आहे, डिप्लोमेटिक पर्सुएशन हूंदी आहे ऐं मां कोन सम्झां त दुनिया जेको आहे सो ऑलरेडी बेज़ार आहे हिकिड़ी जंग जेका यूक्रेन में हले पई, ॿी जंग जेका ऑफ एट्रॉसिटीज़ जी जेका ग़ज़ा में हले पई, त हू न चाहींदा त हिकिड़े अहम ख़िते में ख़ासि कर ॿिनि न्यूक्लियर पावर में इहा लड़ाई थिए। पूरी दुनिया इन जे मूंखे ख़ाली फेवर में न आहे ऐं पाकिस्तान जेको सो वेट कयो आहे डिप्लोमेटिक कॉन्टेक्ट जेके दो मुल्क आहिनि, सऊदी अरब आहे, यूएई आहे, टर्की आहे ऐं मुंहिंजे ख़्याल यूएस जेके डिपार्टमेंट यूएस जेका आहे गवर्नमेंट उन्हनि खे बि कयो वियो आहे। बल्कि अॼु मुंहिंजे ख़्याल CDA जी मुलाक़ात थी आहे अमेरिकन जी पाकिस्तान जे फॉरेन मिनिस्टर फॉर द प्रेस कॉन्फ्रेंस। त दुनिया जेका असां इन्वॉल्व आहे, इंगेज आहे। सभ खां वॾो अहम जेको मल्टीनेशनल लेवल ते नेशनल सिक्योरिटी काउंसिल जेका यूएन सिक्योरिटी काउंसिल जो जेको स्टेटमेंट आयो आहे उहो ॾाढो हिकिड़ो अहम आहे। उनखे ॾिसणु घुरिजे त दुनिया इन ई कूड़ खे एक्सेप्ट न कयो आहे जो कुझु चयो वञे पियो थो मीडिया ते, इंडियन ते, ऐं न चाहींदा दुनिया वारा वर्ल्ड एट लार्ज को अहिड़े क़िस्म जी जंग मढ़ी वञे पाकिस्तान ते। ऐं जेकर मढ़ी वई त डेफिनेटली पाकिस्तान विल बी इज़ प्रिपेयर्ड एंड विल डेफिनेटली रिप्लाई। सही, हिकिड़ो त आलमी बिरादरी बिल्कुलु जीअं मां चयो पिया त उन्हनि जी बि कोशिशि हूंदी न थिए, ऐं यूक्रेन ऐं ॿियूं जंगूं अवां जे साम्हूं चीन जे किरदार ते बि घणियूं ॻाल्हियूं थियनि पियूं। पर साहब त चीन ज़ाहिर आहे माज़ी में असांखे ईअं नज़र आयो त उन्हनि जी कोशिशि त इहा ई रही आहे त पाड़ेसरी मुल्कनि में अमन हुजे, वापारी जी कोशिशि इहा हूंदी आहे त हुननि जो तरजीह वापार खे हूंदो आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का कंडीशन बीहे थी त किथे था ॾिसो चीन पाकिस्तान जी फुली सपोर्ट कंदो, या उनजी कोशिशि हूंदी त हू न्यूट्रल रहे, गैर जानबदार रहे? छाकाणि त पाकिस्तान जूं जेके दिफ़ाई ज़रूरतूं आहिनि 80% जेको सामान आहे उहो त पाण वटि हींअर चीन खां पियो अचे। जी ॾाढी हुन में हिकिड़ी तव्हांखे मां जेको आहे सो हवालो ॾियणु चाहियां थो। जेका ॻाल्हि ॿोल थी आहे असांजे फॉरेन मिनिस्टर जी चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर मिस्टर योंग सां, उन में ॾाढो वाज़े तरीक़े सां हुन लिखियो आहे त टू आयरन ब्रदर्स, टू आयरन फ्रेंड्स, ऐं उहा दोस्ती जेका आहे सा ऑल वेदर आहे। बिल्कुलु उहे जेके हूंदा आहिनि लवाज़मात पाकिस्तान खे ऐं चीन जे रिलेशनशिप खे डिस्क्राइब करण जा, उहे इस्तेमालु कया विया आहिनि। डेफिनेटली चाइना नोज़ इट बेटर इंडिया देन रेस्ट ऑफ द वर्ल्ड। ऐं असां जेतिरो ई हुनखे ख़बर आहे त केतिरो एग्रेसिव आहे हर एक सां, मतिलबु मूंखे ॿुधायो साउथ एशिया में कहिड़ो उहो मुल्क आहे जंहिंसां हुनजी दोस्ती आहे या हुन सां तालुकात बहितर आहिनि हुनजा। त मां सम्झां थो चाइना सॉलिडली तव्हां सां गॾु बीठो हूंदो, पर नॉन द लेस हू बि नथा चाहिनि त हिते जंग थिए, छाकाणि हू पाण बि उनजूं प्रायोरिटीज़ इकोनॉमिक डेवलपमेंट जो आहिनि, हू चाहिनि था त इकोनॉमिक डेवलपमेंट ते CPEC जो हवालो आहे। ऐं जेकॾहिं ख़ुदा ख़ास्ता जंग थिए थी त उहो ई इलाइक़ो असरअंदाज़ थिए थो जंहिंमें CPEC गुज़रे थो। गिलगित बल्तिस्तान आहे, कश्मीर आहे ऐं नदरन एरियाज़ आहिनि। सो डेफिनेटली चाइना वुड ट्राई इट्स बेस्ट त जंग थी, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मड़ी वञे थी त यकीनन चाइना असां सां गॾु बीठो हूंदो इंशाअल्लाह। सही।